सिर्फ़ 10 मिंटनि में ही जेको फैसला थियो आहे, ही जेके नौजवान रोड ते आया आहिनि, इहा हिकिड़ी वॾी माना न रखनि। छाकाणि पंजाब जूं एजेंसियूं मध्यम जी आड़ ते 50 खां 100 गुंडा मोकिलीनि था। उहे गुंडा जेके आहिनि सिंध जी न्याणी खे अगवा कया था वञनि। असांजी जी मदद था कयूं, पर असां चिंता लाजूं लेकिन बैनुल अक़वामी तौर ते उहे जेके इंसाननि हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि, उहे जेके बि आहिनि नोटिस नथा वठनि। असां एतिरा जेको आहे सोबे खे सब्र थींदो। हाणे ही जेको मज़हबी इंसाफ़ आहे उन जे ख़िलाफ़ ऐं असां चाहियूं था हिंदल कुमारी हिकु जेका उहा जेका सिंध जी न्याणी हुई उन जो मज़हब खणी कहिड़ो हो, पर कंहिंखे इहो हक़ न आहे त उहा कंहिंजी न्याणी खे 500 माण्हू या 50 माण्हू सां अगवा करे ऐं चवनि था मज़हब मटायो। असांखे इहो मज़हब क़बूल न आहे। असांखे जेको मज़हब आहे उहो जेको आहे अमन वारी धरती आहे, सूबे जी धरती आहे। सिंध में शाहबरत बिटाई ऐं मदन वारा ॿई दोस्त हुआ। असांखे उहा धरती खपे जंहिंमें जेकर उॾेरेलाल जे भरिसां मस्जिद बि आहे, उॾेरेलाल जो मंदर बि आहे। असां ओड़ी भरणु चाहियूं। माण्हुनि खे तलवार जी नोक सां मज़हब न मटाइबो। इहो मज़हब न हली सघे थो, छाकाणि मज़हब जेकर आहे उहो अमन ऐं शांती जो मज़हब हुजणु खपे। हिते बि भई अमल कयो आहे, इहे दादागिरी आहे। असां चऊं था इहो बंदि कयो, न त ॿी सूरत में सख़्तु एहतियात कयो वेंदो। असांखे रिंकल कुमारी जेका आहे हिकु सिंध जी उहा न्याणी आहे जंहिंजो मज़हब खणी कहिड़ो हुजे उनखे अगवा कयो आहे। असां चऊं था इहा पॉइंटनि जी दादागिरी बंदि थियणु खपे, न त ॿी सूरत में ही जेको 5 मिंटनि जो एहतिजाज आहे उहो वॾो एहतिजाज थींदो।